जी नाज़रीन, घोसपुर मावा से आम खबर की आगाही शेयर कंदा हलूं तो घोसपुर पुलिस बिन नौजवाननि के मुबैना तौर अगवा थियण खां बचाए वरितो आहे। मिलियल ॼाण मूजिब घोसपुर पुलिस के गुझो इतला मिलियो त डेरा मुराद जमाली वासी सनावला बिरोई ऐं टंडो आदम वासी मुदामान बिरोई खे ॾोवारनि औरताणे आवाज़ ते हुरकाए गढ़ी लाड़े भर सां अगवा करण जो मनसूबो रिथियो आहे। अहिड़े इतला बाद पुलिस जी नफ़री वाक़े वारे हंधि पहुची इलाइक़े के कड़ो चाढ़े ॿिन्ही नौजवाननि खे हथु करे मुबैना तौर अगवा थियण खां बचाए वरितो आहे। पुलिस जे ज़रियनि ॿुधायो त तेगाणी गैंग जे ॾोवारनि डेरा मुराद जमाली वासी सनावला बिरोई ऐं टंडो आदम वासी मुदामान बिरोई खे औरताणे आवाज़ ते हुरकाए शादी जो आसरो ॾेई अगवा करण जो मनसूबो जोड़ियो हो, जेको पुलिस पारां नाकाम बणायो वियो आहे। ॿिए पासे कचे खां गढ़ी लाड़ो तरफ़ अगवा जी इरादे सां वधी आयल ॾोवारनि पुलिस जो घेड़ो टोड़े कचे तरफ़ फरार थियण में कामयाब थी विया आहिनि। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।